नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ जे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान अलहसन ख्वाजा ज़िले में पबलक लाइब्रेरइन खे फआल बणाइण जो ऐलान कंदे ज़िले जे समरनि शहरनि में किताबी मेला लॻाराया वेंदा त जीअं मुआशरे में किताबनि जी मुतालबे खे हथी वठी सघिजे। हिन अहिड़ो इज़हार अॼु ज़िले प्रेस क्लब सांगड़ में अलहसन फाउंडेशन सांगड़ तरफ़ां लॻायल किताबी मेले जो इफ्तिताह कंदे कयो। इन मौके ते अलहसन फाउंडेशन जो अॻुवाण आजिज़ मंगी, सदर प्रेस क्लब मोहम्मद हुसन, लांडर जनरल सेक्रेटरी प्रेस क्लब होश मोहम्मद मंगी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान अलहसन ख्वाजा चयो त संदसि इंतज़ामिया जी अवलीन कोशिश आहे त अवामी मसइलनि खे हल कयो वञे ऐं अवाम खे बुनियादी सहूलियतुनि सां गॾु तफ़रीह मौक़िया पिणु फ़राहम कया वञनि। हिन चयो त किताबी मेला लॻाइण सां नौजवान में मुतालबे जो रुझान वधंदो, जंहिंजी मुल्क खे हिन वक़्तु ज़रूरत आहे। हिन चयो त ज़िले जा सहाफ़ी पंहिंजी ज़िम्मेवारी बहितरीन तरीक़े सां अदा कंदे जाइज़ मसइलनि जी निशानदाही करे रहिया आहिनि, जंहिंसां इंतज़ामिया जी रहनुमाई थी रही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।